नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। आऊं आहियां संझा सैयद हल्ला से हेडलाइंस पर। अवाम वफ़ाक़ी हुकूमत मां बेज़ार थी चुको आहे। महांगाई अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। अॼु जनमभूमि में PTI जो सियासी मौत वाक़िअ थियो। कैंटोनमेंट बोर्ड जूं चूंडूं को गैर मामूली मुक़ाबलो न हो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जो सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन के खिताब। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिजली जे बिलन ते इनकम टैक्स के रद्द करे छॾियो। महांगाई खां छुटकारो हासिल करण लाइ PTI जी हुकूमत खे घर भेड़ो करणो पवंदो। महांगाई ख़िलाफ़ अवाम खे घरनि मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ॿाहिरि न निकिरंदासीं त इमरान खान जा हमला जारी रहंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। क़ौमी सलामती बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर मोईद यूसुफ चयो आहे त भारत अफ़गान सरज़मीन खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु कयो। पाकिस्तान सदाईं अफ़गान जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि ऐं सियासी टाकड़े जी हिमायत कई। आलमी बिरादरी खे वॾियुनि ताक़तुनि ऐं अफ़गानिस्तान जे वेझनि पाड़ेसियुनि सां इतफ़ाक़ी राय सां अॻिते वधणु घुरिजे। ओपोज़िशन लीडर ऐं नून लीग जे सदर शहबाज शरीफ इलेक्शन कमीशन जे पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ॿ मेंबरनि जी मुक़ररी लाइ वज़ीर आज़म इमरान खान खे जवाबी ख़त लिखी छॾियो। शहबाज शरीफ पारां इलेक्शन कमीशन में पंजाब जे मेंबर लाइ जस्टिस रिटायर्ड तारिक इफ़्तिख़ार ऐं जस्टिस रिटायर्ड मुश्ताक अहमद जा नाला तजवीज़ कया विया। ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन कमीशन जे मेंबरनि लाइ सैयद अफसर शाह, सरदार हुसैन शाह ऐं सुहेल अल्ताफ़ जा नाला तजवीज़ कया विया। तालीम खाते पारां सामान जी गैर क़ानूनी ख़रीदारी में IBA सखर जा अमलदार मुलवस हुजण जो इंकशाफ। ऑब्ज़र्वेशन मेमो में सामान जे ख़रीदारी लाइ कमेटी जी जोड़जक में कानून जी भञकिड़ियूं ज़ाहिर थियूं। ऑब्ज़र्वेशन में चयो वियो आहे त SPPR रूल्स जी उबतड़ कमेटी में ख़ानगी माण्हू खंया विया। IBA सखर जे वाइस चांसलर खे कानून जी उबतड़ कमेटी जो चेयरमैन बणायो वियो। सिंध हुकूमत पारां डिघी शख्स नसीर सुमरो जे इलाज जो ख़र्च भरण जो ऐलान। सिहत खाते पारां आगा खान अस्पताल खे लेटर जारी कयो वियो। सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़राफ़ एचो जो चवणु हो त नसीर सुमरो जो सरकारी ख़र्च ते आगा खान अस्पताल मां इलाज करायो वेंदो ऐं खेसि इलाज में हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वेंदी। होसपुर भरिसां दुरानी मार्जे कचे वारे इलाइक़े मां हथियारबंदनि हथां अगवा थी वियल 3 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ SSP कश्मीर अमजद अहमद शेख जगवाणी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी ॻोठ जीअन जागीराणी ते चढ़ाई। पुलिस ऐं ॾुआरियुनि में रॉकेट लॉन्चरनि ऐं एंटी एयरक्राफ्ट जो इस्तेमालु। फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। SSP जो चवणु आहे त मुग़विन जी बाज़ियाबी ऐं दहशत जी अलामत बणियल जीअन जागीराणी जे गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। मुल्क में कातिल कोरोना वायरस जा हमला जारी। वायरस विझे वधीक 63 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 27,125 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,512 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 4.4% रही। पनियाकिल में एडिशनल सेशन जज जी अदालत मां क़तल केस जो जवाबदार फरार। सखर सेंट्रल जेल जो कैदी लियाकत चाचड़ क़तल केस में गिरफ़्तार हो। अदालत में हाज़िरी ते आयल कैदी पुलिस हिरासत मां हथकड़ियुनि समेत फरार थी वियो। खैरपुर जी अदालत हुकमनि ते अमल न थियण ते DSP शिकायती सेल ऐं 7 थाणनि जे SHOs ख़िलाफ़ तौहीन अदालत जा नोटिस जारी। अदालत में हाज़िर थी जवाब दाख़िल कराइण जो हुकुम। सांगड़ वेझो नूर शाह स्टावर्ड रोड हादसो 15 वधीक ज़ख़्मी। गड़ा भरिसां M9 सुपर हाईवे ते अणॼातल गाड़ी जी टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो। पखे में इंडस हाईवे ते कार जे टक्कर में मेड़वासी नज़ीर चांडियो फौत।
मानाड़ो में रोड हादसे में ज़ख़्मी थियल शागिर्द असद जट ज़ख़्म जा सूर नसंदे फोती वियो। बख्शापुर भरसा कोट लश्कर सोहरियाणी वासी नौजवान धाड़ेलन हथां अगवा धाड़ेलन जो मुबीन निसार गोलो जे वारसन सां राब्तो बासियाबी लाइ 50 लाख रुपया मुतलब। जेकबाबाद लगोठ अब्बास जकराणी में पखे मां करण लॻण सबबि ॿाड़ी फोती वई। फोती ॿाड़ी शाहीन लाशारी जे घर में रोजराणो मची वियो।